बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हां सभिनी खे ईद जी रोज़नि जी इबादत जी मुबारक हुजे। इन दफ़े मूंखे चङी तरह अंदाज़ो आहे, चाहे नंढो या वॾो, या अमीर या ग़रीब, सब तकलीफ़ में आहे महांगाई जे करे। लेकिन मां दरगाह जी जमायत खे, दोस्तनि खे, वास्तेदारनि खे महांगाई अचण खां अॻु में ई ॿुधाईंदो आहियो, एतिरी महांगाई थी अचे जो तव्हां सोचे ई नथा सम्झो। बेशक ख़ुदा रहम करे हर कंहिं ते। ख़ुदा ताला तव्हांखे, तव्हांजे बचनि खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। हर आफ़त, हर तकलीफ़, हर मुसीबत खां पनाह में रखे। आमीन। ख़ुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए। आमीन। हमेशह मां जमायत खे ऐं वास्तेदारनि खे इहो ई चवां थो ऐं चवंदो आहियो आहियां, जीअं अॻिते असां वधूं पिया, तकलीफ़ ऐं दुश्वारी अञा अचे पई। तंहिंजे करे पंहिंजी औलाद ते, ख़ुसूसन नियाणियुनि ते तवजो ॾियो। हाणे खां ई तव्हां तवजो ॾींदव त अॻिते हली तव्हांखे बि सहूलियत थींदी, तव्हांजे ॿारनि खे बि सहूलियत थींदी, जो कंहिं ग़लति सोहबत में न अचनि। हिकिड़ो दफ़ा ॿार कंहिं ग़लति सोहबत में अची वियो त पाड़े वारे जे लाइ बि, माउ पीउ जे लाइ बि, माइटनि जे लाइ बि हिकिड़ी मुसीबत ऐं आज़ाब थो थी पए। तंहिंजे करे औलाद ते तवजो ॾियो। कोशिश करे जेतिरो थी सघे तालीम ॾियण जी कोशिश कयो, छो जे अॻिते तालीम ई कमु ईंदी। तालीम खां सवाइ कुझु बि न थी सघंदो। हाणे तव्हां ॾिसो, मौसम केतिरो मटिजी वियो आहे, ख़बर ई नथी पए। 2 ॾींहं गर्मी आहे त 2 ॾींहं वरी थधि थी पए। इन ते एग्रीकल्चर ते, ज़राअत ते बि वॾो असर थो पए। जेतिरो थी सघे हर साल कुझु न कुझु तव्हां पंहिंजो माल वधायो, जंहिंमें बकरी ऐं गांव, इहो वधायो। इन में बरकत आहे। जेतिरो थी सघे तव्हां माल वधायो, ऐं जेतिरो थी सघे पंहिंजी औताक में, पंहिंजे घर जे साम्हूं तव्हां वण पोखियो। छो जे अॼु जो तव्हां वण पोखियो था, जॾहिं वॾो थींदो, कोई उतां लंघे थो, उन जी छांव में वेहंदो,
इहो भी सदका जारिया है, बेशक इहो भी सदका जारिया है। छो जे दुनिया में हर कंहिंखे वञिणो आहे, जो आयो आहे, बेशक लेकिन जो भी उन वण जी छां खे इस्तेमाल कंदो वो भी सदका जारिया है। वण पोखियो ऐं ॿियो व्याज खां जेतिरो थी सघे तव्हां व्याज खां बिल्कुलु परे रहो। छो जे व्याज ख़ुदा ताला ऐं ख़ुदा जे हबीब सां जंग करण जे बराबरि आहे। अस्तगफिरुल्लाह। असां में हिम्मत ई न आहे जो ख़ुदा या ख़ुदा जे हबीब सां जंग करे सघूं, असां सोचे ई नथा सघूं। तंहिंजे करे व्याज खां परे रहो। हर नमाज़ में दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ ऐं मुसलमान जिथे भी रहे थो ऐं पाकिस्तान जी फौज जे लाइ हमेशा दुआ घुरो। हमेशा पंहिंजे ॿारनि खे इहो ई सम्झायो, फौज जे करे असां सभिनी जी इज़त आहे। न त अॼु ॾिसो फलस्तीन में, ॾिसो गाज़ा में, ॾिसो उन्हनि वटि फौज न आहे त छा हाल आहे। उन्हनि जे ॿारनि वटि खाइण जे लाइ कुझु न आहे, बुख में पिया मरनि। रोज़ाना इज़राइल वारा गोलियूं था हणनि। ख़ुदा जो वॾो करम आहे जो असांजी फौज मज़बूत आहे, अञा मज़बूत थिए, असां इज़त सां पिया हलूं। जेतिरो थी सघे दुरूद शरीफ़, सलाद शरीफ़, वांदा वेठा आहियो त हिन जो विर्त कयो। पंहिंजी औलाद खे हाणे खां ई तरबियत ॾियो। उन्हनि खे ॿुधायो जे बाबा ग़लती इंसान खां थींदी आहे, फ़रिश्तनि खां न थींदी आहे। अगरि तव्हांजी औलाद खां ग़लती थी बि वई आहे, ग़लती न लिकाइनि, सच चवनि। छो जे सच हमेशा रहंदो आहे। हिकु कूड़ खे लिकाइण जे लाइ 100 दफ़ा कूड़ थो ॻाल्हाइणो पए। कूड़ खां जेतिरो थी सघे परे रहो। छो जे हिकिड़ो कूड़ ॻाल्हाइण जे लाइ 100 दफ़ा ॻाल्हाइणो थो पए। सच ॻाल्हाइण में काई ऐब न आहे। ग़लती इंसान खां थींदी। मां बि ग़लती कयां थो, लेकिन क़बूल कयां थो, हा मुंहिंजो ग़लति फ़ैसिलो हुयो। छो जे मां कुझु ॿियो पियो सम्झां, लेकिन नतीजो हुनजो कुझु ॿियो निकितो। क़बूल करण में काई ऐब न आहे। हमेशा इंसान पंहिंजी ग़लती क़बूल कंदो त अॻिते वधंदो। ग़लती क़बूल न कंदो त पंहिंजे माज़ी में ई रहंदो। औलाद ते तवजो ॾियो। पंहिंजे पाड़े वारनि सां इख़लाक़ सां, इज़त सां, मोहबत सां पेश अचो। व्याज खां परे रहो। जेतिरो थी सघे माल वधायो, माल में बरकत आहे। कल्ह लाइ कॾहिं मुंहिंजी कंहिंसां दोस्त सां ॻाल्हि पई थिए, तमामु परेशान हो जो साईं फुटियूं असां हाणे खायूं आहिनि, मथां बरसाति पई अचे। चए बाबा मौसम मटिजी वियो आहे, छा था करे सघूं। ऐं इहो बि हर नमाज़ में बारी ताला खां इल्तिजा दुआ कयो
असां मुसलमाननि खां अहिड़ी कोताहियूं थी वियूं आहिनि जंहिंजे करे असां मुसलमाननि जी दुआ क़बूल नथी थिए हो कोताहियुनि उन्हनि ग़लतियुनि जी असांखे माफ़ी मिले। इहो हमेशह हर नमाज़ में खुदा ताला खां दुआ घुरो, छो जिथे भी मुसलमान रहे थो, जिथे भी रहे तकलीफ़ में आहे, खुदा ताला इन्हनि मुसलमाननि ते पंहिंजी रहम जी नज़र करे आमीन। असां मुसलमाननि जी हर वो ग़लतियूं माफ़ करे जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल थी थियनि। हर नमाज़ में दुआ कयो। जॾहिं वापसि वञो तमामु ख़्याल सां वञिजो। तव्हां सां ॿार बि आहिनि, गाॾी तेज़ हलाइण में फ़ाइदो न आहे। भले कलाक देर थी वञे, आराम सां वञो। जॾहिं वञो सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां ईद जी, रमज़ान जी, रोज़नि जी, इबादत जी मुबारक भी ॾिजो, सलाम भी ॾिजो। वालेकुम सलाम। वालेकुम अस्सलातु वस्सलामु अलैका अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। हे मेरे परवरदिगार, अल्लाहु आमीन। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये वक्त में पाक ये वक्त में मेरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमें कब्र के अज़ाब से बचा। अल्लाहु आमीन। हे मेरे मालिक, हम गुनाहगार हैं, हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। हे मेरे परवरदिगार, तो जन्नत में जगह अता फरमा। हे मेरे परवरदिगार, तो अपने हबीब के सदके में हमारी रोजी में बरकत अता फरमा। हे मेरे परवरदिगार, तो हमें हर आफत, तकलीफ, आज़माइश, मुसीबत से पनाह में रख। हे मेरे परवरदिगार, हमारी औलाद को नेक राह पे चला। हे मेरे परवरदिगार, हम गुनाहगार हैं, अपने हबीब के सदके में हमारे गुनाह बख्श। हमारे रोजी में बरकत अता फरमा। हे मेरे परवरदिगार, अल्लाहुम्मा सल्ली अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद